अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काठो पब्लिकेशन कराची, जुलाई 2018। कहाणी आहे विछोटी। उन ॾींहुं जॾहिं अम्मा मूंखे चयो त पुट कुझु कर, ईअं केसीं ताईं ख़ाली हथनि सां वेठो हूंदे, तॾहिं दिलि में कुझु करण लाइ सोचियुमि, छा करियां त कहिड़ो कमु करियां। असां ग़रीबनि लाइ त हिन दुनिया में त छा, पर शायदि आख़िरत में बि को मक़ाम न आहे, सभु पैसे वारनि जे लाइ आहे। उन ॻाल्हि जो अहसासु उन वक़्तु थियो हुउमि जॾहिं BA पास करे ख़ुशि थियो हुउसि त नौकिरी कंदुसि ऐं अम्मा ऐं अधड़ियुनि लाइ कुझु न कुझु कमाईंदुसि। घर जी ॾुतड़ियल हालति खे कुझु सहारो ॾींदुसि। उन मन लाइ कुझु कंदुसि जंहिं बाबे जे मरण खां पोइ ज़ेवर विकिणी ऐं कपिड़ा सिबी मुंहिंजी पढ़ाईअ जो ख़र्चु बर्दाश्त कयो। पर सभु ख़्वाब उन महिल ख़तमु थी विया जॾहिं इंटरव्यू में मूंखां पुछियाऊं त तव्हांजो पीउ कहिड़ो बिज़नेस कंदो आहे। हा, मूंखां उहो ई सुवालु पुछियो हुओ। शायदि उन करे जो जेकॾहिं मुंहिंजो पीउ को वॾो माण्हू हुजे त मां हुन जे वसीले हिननि जा बुढा कम कराए सघां ऐं रिश्वत खाई ऐं खाराए सघां। मां माठ करे इंटरव्यू वारी जॻह तां निकिरी आयुसि। जॾहिं इंटरव्यू में मूंखां उहो सुवालु पुछियाऊं त मूं सोचियो हो त छा चवां। उहो चवां त मुंहिंजो पीउ हिकु मामूली चौकीदार हो। हिकु चौकीदार हूंदे बि हू हिकु आला ज़र्फ़ वारो माण्हू हो। हुन पंहिंजूं पूरियूं कोशिशूं करे मूंखे पढ़ायो, पर पोइ हू ज़िंदगीअ जे ज़ख़्मनि जो ताब सही न सघियो ऐं घर जे वॾे हुअण जी सूरत में मूं ते ऐं अम्मा ते घर जो ॿार विझी वियो। मूं सोचियो त को वापारु करियां, मगर उन लाइ सरमाए जी ज़रूरत हुई ऐं मां हिकिड़ो वेलो खां त ॿिए लाइ परेशान हूंदो आहियां। अम्मा मूंखे सम्झायो, अनवर पुट, ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि, तूं का ॿी कोशिशि त कर, मन लाइ करे कामयाबु थी वञे। अम्मा जे उन चवण ते हिकिड़ी कोशिशि कयमि ऐं पोइ कोशिशुनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो। अटकल 2 डज़न खनि इंटरव्यू ॾिनमि, मगर फेराए घेराए हर हंधि उहो सुवालु त कुझु अथव सही, ऐं मां माठ चुप करे मोटींदो हुउसि। अम्मा हर दफ़े पुछंदी हुई, मगर छा चवांसि, उहो त मां ख़्वाब ॾिसी ॾिसी पेट भरे चुको आहियां। हीअ दुनिया सिर्फ़ु पैसे वारनि जी आहे। हिन दुनिया में हर अमीर खे उहो हक़ु आहे त हू अॻिते वधे, लखपति वधी अरबपति थिए, मगर कंहिं ग़रीब खे उहो हक़ु न आहे त हू हिन मुआशिरे में पंहिंजो को सुठो मक़ाम ठाहे या अॻिते वधी ऐं कुझु करे। हिकु ॾींहुं ओचितो मुनवर मिली वियो। मुंहिंजो क्लासमेट आहे ऐं चङी ख़ुशहाल घर सां तालुक़ु रखे थो। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मूंखां पुछियाईं त छा पियो थो करी। ॿुधायोमांसि अॼुकल्ह बेरोज़गार आहियां। मूंखे चयाईं, सुभाणे मूंसां मिल, का कोशिशि कंदासीं। ॿिए ॾींहं ते हिन मूंखे हिकु चिठी ॾिनी। मूंखे चयाईं, हीअ खणी फलाणी डिपार्टमेंट में वञ। बाबा जो हिकु दोस्त हेड क्लर्क आहे, नालो अथसि रऊफ़ साहब, उनखे हीअ ॾिजांइ, अलाह कंदो तुंहिंजो कमु थी वेंदो। मां चिठी खणी हुनजो शुक्रियो अदा करे ॿाहिरि निकिरी आयुसि। रऊफ़ साहब चिठी पढ़ी पंहिंजे नज़र जो चश्मो लाहे मूं ॾांहुं ॾिठो। साहिबज़ादा, अव्हां वटि नौकिरीअ जी अहलियत लाइ कुझु आहे? जी साईं, मूं वटि BA जी फर्स्ट डिवीज़न जी डिग्री आहे, वराणे में। ॿियो कुझु अथव? मुंहिंजो मतिलबु आहे त कमु करण जो तजुर्बो। पुछियाईं। साईं, अञा किथे कमु कोन कयो अथमि, तजुर्बो कोन अथमि, बाक़ी इनशाअल्लाह अव्हांखे मुतमइन कंदुसि, चयमि। ख़ैरु, मूंखे त तव्हां मुतमइन कंदव। हिकु ॻाल्हि ॿी बि आहे, तव्हां जेका पघार खणंदा उन मां 10% मूंखे ॾींदा। उहे लफ़्ज़ हुआ हिकु महकमे जे हेड क्लर्क साहब जा। मूं सोचियो क्लार्क जी पघार वधि में वधि 350, उन मां बि 35 रुपया हिन खे ॾियां त मूं वटि छा बचियो, छा कंदुसि अहिड़ी नौकिरीअ खे। मां चुप करे उतां बि निकिरी आयुसि। मां हूअं थधी तबियत जो माण्हू आहियां, कावड़ घटि ईंदी अथमि, मगर उन ॾींहुं उन हेड क्लर्क साहब जा लफ़्ज़ मुंहिंजे दिमाग़ में चुभण लॻा। मूं पाण खे कंहिं बाहि जे खूरे में ॿरंदे महसूसु कयो। अॻु में आयल इंटरव्यू वारनि जा जवाबनि जे ॿुधण सां मां एतिरो परेशान न थियो हुउसि,
घर अची हिकु पासे कुंड में पुराणे गिल्म जे कुंड ते भित खे टेक ॾेई वेही रहियमि। उमीदुनि जे महल जी जेका बि हिकु अधु सिर बची हुई उहा बि ख़तमु थी चुकी हुई। मुंहिंजो ज़हन बाग़ी थींदो वियो। मां इंतिकाम वठण लाइ सोचणु लॻुसि, मगर इंतिकाम वठां त कंहिंखां वठां? अहिड़ा हेड क्लर्क त सभई आहिनि। पेटु त सभिनी खे मजबूर करे थो, मगर हू वठनि छो था? शायदि पूरत पवेनि नथी, मगर पूरत पवेनि या न, हिननि खे न वठणु घुरिजे। जेकर हू न वठनि त छा ख़ाली पघार मां घर हलाइबनि ऐं उनखां वॾी नौकिरी छो नथा कनि? हिननि वटि बि शायदि मूं वांगुरु सिफ़ारिश या ॾियण लाइ घणी रिश्वत न आहे। शायदि हू बि मूं वांगुरु कंगला आहिनि ऐं मूं वांगुरु नाउमीद थी हिकिड़ी जॻह ते सब्र करे वेही रहण जा आदी आहिनि। अनवर पुट, ईअं कुंड में छो वेठो आहे? ओचितो अमां जो आवाज़ु आयो। केॾी महिल मोटी आहीं? ऐं ख़्यालनि जो सिलसिलो टुटी पियो वरी ठहण लाइ। मूं सोचियो हिन दुनिया में क़ाबिलियत का बि शइ न आहे, सभु कुझु सिफ़ारिश ऐं रिश्वत आहे, जेके ॿई मूं वटि न आहिनि। मूं हाणे पकोड़नि जो दुकानु खोलियो आहे। ॻाल्हि कहिड़ी न अजीब आहे, छा BA फर्स्ट डिवीज़न, छा पकोड़नि जो दुकानु। मगर ज़िंदगीअ में कुझु त कजे, उहा ज़िंदगी जंहिंमें सुख सिर्फ़ु अमीरनि लाइ आहिनि ऐं ॾुख ग़रीबनि जे मुक़दर में लिखियलु आहिनि। अमां जे आस में कपड़ास बि मूंखे पढ़ायो त जीअं हिकु न हिकु ॾींहुं हिन जो पोरियो साबित कराईंदुसि। अॼु बि कपड़ा सिबी रही आहे ऐं मां अॼु बि उन आसिरे में आहियां त नेठि त उहो ॾींहुं ईंदो जॾहिं ग़रीबनि जो वारो वरंदो ऐं हू बि सुखिया थींदा। मुंहिंजे हथनि में जिदोजहद जी मशल आहे ऐं मां उन ॻाल्हि खे चङीअ तरह सां महसूसु करियां थो त ॼण को वजूद मुंहिंजे कननि में पूरे यकीन सां झुंगारींदो हुजे। नेठि त फुटंदो सच जो सिज, नेठि त खुटंदी राति अलाहो, नेठि त खुटंदी राति।